जैकबाबाद का खबर शामिल क्यों पिया ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक ज़िला जैकबाबाद सदर थाने के हद गोठो फजल अली सुमरो लगे दरगाह पीर हज़रत महबूब अली शाह ते मस्जिद में नमाज पढ़ण का बाद में सुमरा बिरादरी के बिंदुरन में मिल्कियत के तकरार तां झेड़ो थी पयो। झेड़े के नतीजे में मोहम्मद पुनल खुदा बख्शो मोहम्मद हयात अख्तियार मोहम्मद मुराद ज़ुहैब मोहम्मद उमर शामिल। झेड़े दौरान बिन्ही धुरन जा मानू सख्त जख्मी थी पया जिनके सिविल अस्पताल जैकबाबाद आंदो वियो जिते बिन्ही धुरन के मानन के तिबी इमदाद फराम कई वई। बिन्ही धुरन की फरियाद सदर थाने ते दाखिल कई वई है। फैसलो न कयूं कल वरी असां सुबुह जो जीअं असां पीर महबूब शाह ते वेंदा आहियूं ईअं वियासीं त हिननि असां हमलो कयो फेरिंग कयूं ऐं धक कयूं असांजा मुताबिक़ असां माण्हुनि जा फाड़ाए छॾियूं असां ईअं करे आयासीं थाणे ते थाणे वारनि असांखे हेॾे ते कयो तव्हांजा घणा 6-7 माण्हू ज़ख़्मी आहिनि साईं साम्हूं बीठा आहिनि सॼा असांजा ॾिसो छा कोई सीरियस बि आहे? हा सीरियस जो नथो अची सघे सोनो मोहम्मद मुराद तव्हां छा मुतालबो आहे एसपी साहिब? मुतालबो इहो त असांखे धक कयूं असांजा माण्हू मरनि था असांजो इंसाफ़ थिए न साईं असांखे इंसाफ़ थिए असांखे हक़ मिले। हुन माण्हू कहिड़ा कहिड़ा अची तव्हां ते हमिलो कयो नाला ॿुधायो सभु खोड़ हुया नवीद हुयो सॼो ॻोठ हुयो बादू समीर हुयो तौफ़ीक़ हुयो नज़र हुयो गुड्डू हुयो पुनल हुयो नज़र हुयो नवाज़े जो पुत्र मिस्त्री मुमताज़ जो पुत्र हुयो हिकिड़ो इमरान नालो जो उहो हुयो तक़रीबन माना सभु बैंक ठाहे करे असांखे करे वेठो तौफ़ीक़ हुयो।